सिजावल में ज़मीन जी जाली खाते ऐं ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ पीरसन जो एहतजाज। ख़बर मूजिब सिजावल वेझो ॻोठ बचल रिंद जे रहवासी पीरसन नाथू रिंद प्रेस क्लब सिजावल में सहाफ़ियन अॻियां दाहींदे चयो आहे त देह वलहार में मुंहिंजी माइटियाणी सर्वे नंबर 216 ज़मीन 4 एकड़ 37 घंटा आहे, जंहिं में मुंहिंजो अधु हिसो आहे जेका आउं काफ़ी वक़्त खां आबाद कंदो आहियां। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हुन ज़मीन जे अधु हिसे ते सुमार रिंद ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि थो ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुन वधीक चयो आहे त मुख़्तियारकार अब्दुर्रज़ाक सुमरो सां मिली भगत करे उन ज़मीन जा जाली काग़ज़ ठहिराया विया आहिनि। पीरसन नाथू रिंद DC सिजावल ऐं ॿियनि वस वारनि खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।